हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताख आका शाया थियण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, इन सिलसिले में मोरो, नओं देरो, पिथोरो, ककड़ ऐं घारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि जो चवणु हो त हुकूमत खे फ़ौरन फ्रांस सां समाजी राब्ता ख़तमु करणु घुरिजनि। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, गुस्ताख आका शाया थियण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मोरो, नओं देरो, पिथोरो, ककड़ ऐं घारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि जो चवणु हो त हुकूमत खे फ़ौरन फ्रांस सां समाजी राब्ता ख़तमु करणु घुरिजनि। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु एहतजाज कयो वियो। मोरो, नओं देरो, पिथोरो, ककड़ ऐं घारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताख आका शाया थियण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। नओं देरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो संसा लाइन ते मौजूद आहे। जी नूर मोहम्मद सुमरो। जी बिल्कुल, नओं देरो में फ्रांस पारां तोइनामे खाका जारी करण खिलाफ़ नओं देरो शहर जे सियासी, समाजी, मज़हबी, वापारी ऐं अक़लियती तंज़ीमुनि पारां रैली कढी वई। रैली अल मुस्तफ़ा ईदगाह नओं देरो खां नामूस रिसालत रैलीअ जी अॻुवाणी गुलाम हैदर नारेजो, सैयद अरशद शाह राजदी, एजाज लेगारी, मौलाना असदुल्लाह समेत ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त फ्रांस हुकूमत तोइनामे खाका जारी करे मुसलमाननि जी दिल आज़ारी कई आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। पाकिस्तान हुकूमत खे घुर्जे त फ्रांस सां सफ़ारती ऐं तिजारती तालुकात ख़तमु करे फ्रांस जे ठहियल शयुनि जी ख़रीदारी जो बाइकाट कयो वञे। जी महिरबानी मुंहिंजी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ। नूर मोहम्मद सुमरो नओं देरो मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो। मोरो, नओं देरो, पिथोरो, ककड़ ऐं घारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना